हाँ ये छा तो थे हाँ? अरे यार ये छा तो थे ये मुझे जिसम खे ये करंट छो था लगन वो दा वो मुंहिंजा भा यार थोरो ॻाल्हि तो ॿुध। जी मुंहिंजा भाउ छा ॻाल्हि आहे हुकुम कयो। अरे यार तोखे ख़ुदा जो वास्तो आहे मूंखे मस्जिद में त वठी हल। अरे यार हे कहिड़ो मज़ाक आहे मस्जिद साम्हूं त आहे अचो त हलूं न। यार मां काफ़ी देर खां वठी मस्जिद में दाख़िल थियण जी कोशिशि कयां थो जीअं ई अंदरि पेर रखां थो त बिजली वांगुरु करंट लॻण शुरू थी वेंदा आहिनि। अरे यार ही कहिड़ियूं जाइलनि वारियूं ॻाल्हियूं थो करीं मस्जिद त अमुन ऐं सुकून जो घर आहे अच मूंसां अच त हलूं। अरे यार अहिड़ो बदबख़्त माण्हू मां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ॾिठो आहे जंहिंखे मस्जिद पंहिंजे अंदरि दाख़िल नथी थियण ॾे। अरे यार मां त अॼु ताईं कंहिंजो को बुरो सोचियो ई न आहे कंहिंसां को नाजाइज़ी न कयूं चोरी न कयूं कूड़ न ॻाल्हायूं पोइ बि मूंखे सम्झ में नथो अचे त मस्जिद मूंखे पंहिंजे अंदरि दाख़िल थियण छो नथी ॾे। मुंहिंजा भाउ तव्हां परेशान न थियो मां मस्जिद जे मुल्ज़ साहब खे वठी थो अचां उहो तव्हांजे मसइले जो को न को हल ज़रूरु कढंदो बाबा। हे साईं अची वियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। मौलवी साहब ॾाढो सुठो थियो तव्हां अची वियो ॿाहिरि हिन भाऊ सां कुझु मसइलो आहे। साईं सां हा हिन सां मसइलो आहे। अच्छा अच तूं असां सां गॾु अच हलिया। हाणे तूं मूंखे ॿुधाए त तूं छा थो महसूसु करें। एक अजीब कैफियत कनन में एक अजीब शोर सम्झण जी कोशिशि कर इन शोर में तोखे छा थो ॿुधण में अचे। हलियो वञ हितां हलियो वञ बदबख्त इंसान तूं हिकु व्याज खोर आहीं हलियो वञ हितां हलियो वञ। हा मुंहिंजा भाउ मूंखे ॿुधाए हाणे तोखे कुझु ॿुधण में आयो आहे। हा मौलवी साहब मूंखे ॿुधण में आयो आहे मूंखां तमामु वॾी ग़लती थी वई आहे। अरे यार अहिड़ी कहिड़ी ग़लती थी वई आहे तोखां। मौलवी साहब मूंखां तमामु वॾी ग़लती थी वई आहे दरअसल ॻाल्हि हीअं आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर मां तव्हांजे इंतज़ार में वेठो आहियां। अच्छा अच्छा ठीकु आहे वियो। हा बाबा ॿुधाए कीअं अचणु थियो आहे। साहब दरअसल मुंहिंजी माउ जो ऑपरेशन आहे मूंखे कुझु पैसनि जी सख़्तु ज़रूरत आहे। हा हा पैसा मिली वेंदा केतिरा पैसा खपनि तोखे। साहब मूंखे 2 लखनि जी ज़रूरत आहे हाणे 2 महीननि खां बाद तव्हां मैनेज करण मां तव्हांखे तव्हांजा पैसा वापसि कंदुमि। ठीकु आहे को मसइलो न आहे पैसा त मां तव्हांखे ॾेई छॾियां थो पर 2 लख जी जाइ ते तव्हांखे 2.5 लख रुपया वापसि करणा पवंदा। हाँ साहब 2.5 लख रुपया 2.5 लखनि ते 50,000 व्याज कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। अरे हेॾे तूं हिनखे व्याज थो चवीं इहो त कारोबार आहे असांजो मुनाफ़ो चवंदा आहिनि हिनखे मुनाफ़ो। हाणे जेकॾहिं तोखे वठिणो आहे त वठि न त वञी करे कंहिं ॿिए खे खां वठि। न साहब तव्हां नाराज़ न थियो मां त तव्हांखे ईअं ई चवां पियो दरअसल मां थोरो परेशान आहियां मुंहिंजी वालदा जी ऑपरेशन आहे ऐं मूंखे पैसनि जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं हा साहब मां तव्हांखे पूरा 2.5 लख रुपया ॾींदुमि। हा हा बसि ठीकु आहे घणो हाणे मथो बि न हण हल हाणे कुझु कागज़ातनि ते सही करिणो आहे पोइ मां तोखे पैसा ॾियां थो हल हाणे। तोबा तोबा तूं त हिकु व्याजी आहे मुंहिंजा भाउ अलाह खां तोबा घुर अलाह गफ़ूर रहीम आहे हू तोखे माफ़ करे छॾींदो। या अल्लाह मां सचे दिलि सां तौबा थो कयां मूंखे माफ़ करे छॾ
अॼु खां पोइ मां इहो व्याज जो कमु कॾहिं बि कोन कंदुसि। मुंहिंजा मौला, मां सचे दिलि सां तौबा थो कयां, मूंखे माफ़ करे जन, मूंखे माफ़ करे जन। मुंहिंजा भाउ, जेको बि सची दिलि सां रब जे अॻियां तौबा कंदो आहे न, हू मालिक वॾो रहीम आहे, हू माफ़ करे छॾींदो आहे। हाणे तव्हां असां सां हलो अंदरि, तव्हांखे कुझु बि न थींदो। अचो अचो साईं। अचो बेशक व्याज ॾियण ऐं वठण वारो ॿई जहन्नमी आहिनि। व्याज त ज़ना खां बि वधीक बदतर आहे। व्याज त अल्लाह पाक सां ऐलान जंग आहे। वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो मैसेज ॾियणो आहे त व्याज जहिड़े लानत खां बचो। हीउ हिकु गुनाह कबीरा आहे। अल्लाह पाक असां सभिनी खे अहिड़े गुनाह खां महफ़ूज़ रखे। अगरि तव्हांखे असांजो हीउ मैसेज सुठो लॻे त हिन खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। महिरबानी।